अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असां पढ़ूं पिया सूरत सजदा अलिफ लाम मीम सजदा 32 नंबर सूरत आहे ऐं 70 नंबर तंज़ील जे हिसाब सां। हिन जूं असां 16-17 आयतूं पढ़ियूं आहिनि हिन खां अॻु में। सजदे खां पोइ 16 आयत खां वठी वरी पढ़ंदासूं इनशा अल्लाह आमीन। हाणे सजदे वारी आयत खां पोइ औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ततजाफा जुनूबुहुम। जुनूबी जनब ही आहे पासा, पासो माना जुनूब ॾखण खे बि चइबो आहे जनब माना, ऐं जुनूब गुस्ल जी हालत थिए उनखे जुनूब चइबो आहे। ततजाफा जुनूबुहुम पासा, ततजाफा जुनूबुहुम अनिल मदाजिअ पंहिंजे बिस्तरनि मंझां करार नथा वठनि ततजाफा जुनूबुहुम अनिल मदाजिअ यदऊन रब्बहुम सॾीनि था रब पाक खे सॾींदे ख़ौफ़म व तमा, ख़ौफ़ ऐं तमा ॿिन्ही जी हालत, यानी ख़ौफ़ ऐं उमीद। तमा माना उमीद, अलाह ताला में उमीद आहे त जन्नत में मोकिलींदो, ख़ौफ़ आहे त मथां न मोकिले, जहन्नम में मथां मोकिले। इहे ॿई बैलेंस हुअणु घुरिजनि, का हिकिड़ी मथे हिकिड़ी हेठि त पोइ कमु ख़राबु आहे। ततजाफा जुनूबुहुम अनिल मदाजिअ यदऊन रब्बहुम ख़ौफ़म व तमअन व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। ऐं जेको अलाह ताला उनखे रिज़्क़ ॾिनो आहे उन मथां ख़र्च कनि था। सूरत बक़रा में पहिरीं मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, जेको रिज़्क़ ॾिनो अथऊं उन मथां ख़र्च कंदा। माण्हू सम्झे थो त हीउ मूं ठाहियो आहे, हीउ पैसो मुंहिंजी दौलत आहे, हीउ जेको मूं गॾु कयो आहे सो मुंहिंजी आहे। अलाह ताला चओ त न तुंहिंजो न आहे, उहो मूं ॾिनो आहे तोखे। मूं वटां की मुंहिंजो रिज़्क खोलणु, वधीक वधाए ॾियणु, घटाए ॾियणु, इहो मुंहिंजे हथ में आहे। ऐं जॾहिं चाहियां थो वधायां थो, जॾहिं चाहियां थो घटायां थो। इन करे अलाह ताला वटां जेको बि तव्हांजी ॾोकड़, तव्हांजो न को पुटु, न को धीउ, न को ज़ाल तव्हांजो, न को ॻोठु, न को राज तव्हांजो आहे, अलाह जो आहे सभु। इहो अलाह जी सॼी मिल्कियत आहे, जेकी बि आहे आसमाननि में ज़मीन में जे विच में सभु अलाह जी मिल्कियत आहे। मिल्कियत उनजी आहे, तव्हां पाण मिल्कियत उनजी आहे। तव्हां जेको वसो ॼमो आहे, तव्हांजो वसो को माउ पीउ तव्हांजा फलाणा थियनि या फलाणा न थियनि हा, काफ़र न थियनि हा, मुस्लमान थियनि हा, तव्हांजे वस में हो छा? तव्हां फलाणे शहर में ॼाओ, तव्हांजे वस में हो छा? फलाणे शहर में ॼमो आहे न, मर्ज़ी जा मालिक हुजो हा त लंडन में ॼमो हा, अमेरिका में ॼमो हा, जिते माण्हू वञनि था भॼनि था, ज़ुल्म कंदा था वतन उते, पर उते वञो ॼमो हा। तव्हांजे वस जी ॻाल्हि हुई जो फलाणे शहर में ॼमी पियो, फलाणे ॻोठ में ॼमी पियो, तव्हांजे वस जी, तव्हांजा माउ पीउ फलाणा थिया, तव्हांजे वस जी ॻाल्हि हुई। ततजाफा जुनूबुहुम अनिल मदाजिअ यदऊन रब्बहुम ख़ौफ़न व तमअन व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। पंहिंजो रिज़्क जेको असां ॾिनो आहे उनखे तंहिं मञा ख़र्च कंदा अलाह जे वाट में, न बुछड़ाई जे वाट में। वेॾा माण्हू शादियूं कराइनि, हज़ारे लखे रुपया ख़र्च कनि ॾेखाव जे लाइ, रियाज़ जे लाइ, भई हराम जो पैसो वठी अलाए किथां पैसो थो एतिरो थो अचे। जेको पाकिस्तान में दावतूं था कनि, जेके 12 बजे राति खां पोइ मानी था माण्हू खे खाराइनि, सॼी राति ख़राबु माण्हू जी फज़ीलत सिखो वेंदा। लिखियो पियो आहे हुन में 6 बजे अचो ऐं वञो पहुचाओ हुते, बाबा 12 बजे मानी मिलंदी। अड़े भेणा मूंखे त वञिणो आहे टंडे जाम में, कीअं आउं थींदो, मुंहिंजी गाॾी कान्हे का मूं वटि, ऐं कीअं पहुचंदुसि हुते, राति जो गाॾियूं बंदि, बसूं बंदि, कीअं पहुचंदुसि घर में अच। चए न बसि 12 बजे खां अॻु में तोखे मानी कोन मिलंदी, भॼिणो अथई त हींअर भॼिबो आहे। ठीकु आहे, अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम, ऐं वञा थो ॻोठु त ही मानी मुंहिंजी तरफ़ां खाई छॾिजो। हीअ अथव पुओ जेको 500 रुपया की 10 रुपया की 5 रुपया पुओ ॾेई पंहिंजो जान छॾाए भॼि वञण सां ॻाल्हि आहे झुठ आहे। ततजाफा जुनूबुहुम अनिल मदाजिअ यदऊन रब्बहुम ख़ौफ़न व तमअन व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। فلا تعلم نفس ما أخفي لهم فما تعلم
फला तअलमू, पोइ नथो ॼाणे कोई नफ़्स, को बि शख़्स, को बि नफ़्स नथो ॼाणे। फला तअलमू नफ़्स मा उख़फ़िय लहुम मिन क़ुर्रत आयुनिन, कहिड़ी अखियुनि जी थधाण, क़ुर्रत आयुनिन, हुननि जे लाइ तयारु आहे जन्नत में, केरु कोन थो ॼाणे। यानी तसवुरु नथा तव्हां करे सघो त तव्हांजे लाइ छा अलाह ताला तयारु करे छॾियो आहे जन्नत में। पर जे काफ़िर आहियो, नथा मञो, त पोइ छा तव्हांजे लाइ तयारु करे छॾियो जहन्नम में, उहा बि तव्हांखे ख़बर न आहे। पर हिते जन्नत जी ॻाल्हि आहे। जज़ा फला तअलमू नफ़्स मा उख़फ़िय, मा उख़फ़िय लिकायो वियो आहे, हीउ पैसो आहे, मजहूल आहे। मा उख़फ़िय लहुम, उन्हनि जे लाइ, मिन क़ुर्रत आयुनिन, थधाण अखियुनि जी कहिड़ी हुननि जे लाइ तयारु कई वई आहे। अखियूं ठरंदियूं, अखियूं ठरनि, दिलि ठरे, अखियूं ठरंदियूं, दिलि बि सड़ंदी, अखियूं बि सड़ंदियूं, त पोइ सड़ण जे बदिरां ठरनि त पोइ सुठो आहे। ठरण ऐं सड़ण में फ़र्क़ु आहे। जज़ा बिमा कानू यअमलून, जेको अमल कयाऊं दुनिया में उनजी इहा जज़ा मिलंदी हुनखे। बिमा कसबत रहीम, जेको बि आहे सो तव्हांजी कसबत में, तव्हां जेको बि कयो अथव कमु, हुन में तव्हां रहीन आहियो, हुन में ॻह वरितलु आहियो। अफ़मन कान मुमिनन, हाणे ॿिनि धुरनि जो शबाहत मतिलबु तशबीह आहे हिते। अफ़मन कान मुमिनन, जेको मोमिन आहे, सो कमन कान फासिक़ा, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना, छा हुनखे असीं फासिक़ वांगुरु कंदासीं? यानी जेको मोमिन आहे, जंहिं रसूल पाक खे मञियो आहे, जंहिं नबी खे मञियो आहे, या क़ुर खे मञियो आहे, जंहिं आख़िरत खे मञियो आहे, मोमिन आहे, उनखे असीं फासिक़ वांगुरु ट्रीट कंदासूं छा? हुन सां वर्ताव फासिक़नि वारो कंदासूं? जेको फासिक़ आहे, अलाह ताला खां भॻल आहे, आख़िरत खे मञे कोन थो, गुनाह खां मुड़े नथो, हुन ॿिन्ही खे असीं हिकु जहिड़ो कंदासूं छा? ॿिन्ही खे जन्नत में मोकिलियासूं या ॿिन्ही खे जहन में मोकिलियासूं? इहो कीअं थो थी सघे? क़ुर शरीफ़ में केतिरियुनि जॻहियुनि ते इहो मज़मून अचे थो त हीअ धुर ऐं हीअ धुर हिकु जहिड़ी थी नथी सघे। हिन खे आई विल नॉट ट्रीट देम लाइक एज़ इफ दे आर इक्वल, दे आर नॉट इक्वल। जेको मुस्लमान आहे, मोमिन आहे, जेको फासिक़ आहे, फाजिर आहे, जेको गुनाहगार आहे, ॾोहारी आहे, काफ़िर आहे, मुशरिक आहे, पंहिंजो मुनाफ़िक़ आहे, हुनखे असीं सभिनी खे हिकु जहिड़ो कंदासीं छा? अफ़मन कान मुमिनन, अफ़मन कान मुमिनन कमन कान फासिक़ा ला यस्तऊन, अलाह ताला चयो बराबरि न आहिनि। ला यस्तऊन, इहे ॿई धुरियूं बराबरि न आहिनि। अमल लज़ीन आमनू, हाणे ॿिन्ही जो ॿुधाए थो त हीअ धुर अहिड़ी ऐं हीअ धुर अहिड़ी आहे। अमल लज़ीन आमनू, उहा धुर जंहिं ईमान आंदो, वामिल सालिहात, ऐं सुठा अमल कया, भला सालिह अमल कयूं, फलहुम जन्नातुल मावा, उन्हनि खे मावा वारो जन्नत आहे। जन्नत नईम आहे, जन्नत अदन आहे, जन्नत फिरदौस आहे, 6-7 क़िस्मनि जूं जन्नतूं आहिनि, उन्हनि मज़ा मावा, जन्नतुल मावा उन्हनि खे मिलंदी, हुन लाइ बाग़ रहंदा आहिनि, जन्नतुल मावा। नुज़ुलम बिमा कानू यअमलून, नुज़ुल चइबो आहे लहण खे, जॾहिं मुसाफ़िर अची लहंदा हुनजी महिमानी करण वारा, इहा आहे महिमानी। हीअ महिमानी कहिड़ी कबी महिमानी रे, इहो आहे नुज़ुलन, नुज़ुल आहे माना काफ़िलो अचे, लहो महिमान अची थिए त हू जेको मेज़बान आहे उनजी महिमानी करे, नुज़ुलन। इहो नुज़ुल थींदो जॾहिं हुते पहुचबो, आख़िरत में हशर में गॾु थिबो, पोइ अलाह ताला नुज़ुलनि हुनजी महिमानी कंदा मोमिननि जी हिन पासे जन्नत में, ऐं महिमानी काफ़िरनि जी थींदी हुन पासे जहन्नम में। नुज़ुलम बिमा कानू यअमलून, जेके अमल कयाऊं, अमल बि आहिनि सालिह, मोमिन ईमान बि आहे, पर फज़ल रब पाक जो, जन्नत में दाख़िल थींदो रब जे फज़ल सां। हिन करे इहा ॻाल्हि रखणु घुरिजे, मूंखे रुॻो मुंहिंजा रसूल पाक पाण फरमायो त मूंखे मुंहिंजा अमल या मुंहिंजो ईमान जेको आहे जन्नत में न मोकिलींदो, पर अलाह ताला जो फज़ल उन सां वञिबो। पोइ असहाबिन सॻुरनि पुछियो त भला तव्हां बि? चए हा, आऊं बि, जेसि ताईं अलाह ताला जो फज़ल मूंखे वेड़े वकोड़े मतिलबु त न वञे, तेसि ताईं आऊं जन्नत में नथो वञी सघां। त मतिलबु त अंबिया अलैहिस्सलाम बि जन्नत में तॾहिं वेंदा जॾहिं अलाह ताला जो फज़ल थींदो, औलिया अलाह बि तॾहिं वेंदा जॾहिं अलाह ताला जो फज़ल थींदो ऐं हूंदो त थींदो।
त फज़ल अलाह ताला जो आहे। साईं भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो त अदिल छुटा ऐं न को फेरो कज फज़ल जो। ईअं न चओ अलाह ताला खे त मूं हेतिरियूं निमाज़ूं पढ़ियूं आहिनि, मूं हेतिरियूं ज़कातूं ॾिनियूं आहिनि, मूं हेतिरा रोज़ा रखिया आहिनि, इन करे मुंहिंजो हक़ु आहे तुंहिंजी जन्नत में वञण जो। अलाए तो छो के पढ़ियूं आहिनि निमाज़ूं, अलाए कहिड़े मक़सद सां पढ़ियूं अथई, कहिड़ो रिया रखियो अथई, कहिड़ी ख़बर आहे। अलाह ताला वटि मुख़लिस लहुद्दीन हुनफ़ा युक़ीम सलात युत ज़कात ज़ालिक दीनुल क़य्यिम, इन नमूने सां तो पढ़ियो आहे की न मुनाफ़िक़नि जे नमूने सां रियाज़ लाइ वैलुल लिल मुसल्लीन अलज़ीन हुम अन सलात पंहिंजो फलाणो फलाणो। त मतिलबु त जेके उन्हनि जे लाइ वैल आहे निमाज़ुनि जे लाइ, अहिड़ा ज़कात ॾियण वारनि जे लाइ वैल आहे जेके रिया ॾेखाव जे लाइ ज़कात ॾियनि, अहिड़े माण्हुनि जे लाइ वैल आहे जेके ॾेखाव जे लाइ रोज़ा था रखनि। मतिलबु अलाह ताला सॼो ॾिसे थो, पोइ जेको इख़लास आहे, जेको नियत दिलि उहो बि अलाह ताला विझंदो दिलि में, तौफ़ीक़ ॾींदो फज़ल पंहिंजे सां, तॾहिं माण्हू छुटी सघंदो। की अदिल छुटा ऐं न को फेरो कजु फज़ल जो, इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे। सिंध जो माण्हू इहा ॻाल्हि सम्झे थो, ॿी मख़लूक नथी सम्झे। वमल्लज़ीन फ़सक़ू, ऐं उहो जेको गुनाहगार आहे, फ़ासिक़ आहे, जंहिं फ़स्क़ कयो, जेको मुनाफ़िक़ हुजे, जेको मुशरिक हुयो, जेको काफ़िर हुयो, जंहिं मुस्लमान छॾाए बि फ़ासिक़ ऐं फ़ाजिर रहियो, सभई हिन ग्रुप में अची वेंदा। वमल्लज़ीन फ़सक़ू फ़मावाहुम मावाहुमुन्नार, पोइ उन्हनि जे रहण जी जाइ जन्नतुल मावा, जन्नत रहण जी जाइ। हिते मावा उन्हनि जो जहन्नम, हुते रहण जी जाइ जहन्नम। जेके माण्हू फ़सक़ू फ़मावाहुमुन्नार, कुल्लमा अरादू ऐं यख़्रुजू, जॾहिं उहे इरादो कंदा जहन्नम मां निकिरण जो, मिनहा कुल्लमा अरादू ऐं यख़्रुजू मिनहा उईदू फ़ीहा, मोटाया वेंदा। उईद ईद चइबो मोटी मोटी अचे, ईद उईद, उईद माना मोटाया वेंदा वापसि जहन्नम में। धिको ॾिनो पापा, केॾा थो भॼी वटि पहुचे जहन्नम में। वकील लहुम, चयो वेंदो हुनखे ज़ूक़ू अज़ाबन नार, जहन्नम जी बस मज़ो चख मलाई। ज़ूक़ू अज़ाबन नार लज़ी कुंतुम बिही तुकज़िबून, जंहिंखे तूं कूड़ो सॾींदो ऐं उन जो मज़ो चख, हाणे हक़ीक़त इहा अथई। फलनुज़ीक़न्नहुम मिनल अज़ाबिल अदना दूनल अज़ाबिल अकबर लअल्लहुम यरजिऊन। भई बेशक असीं नुज़ीक़न्नहुम, ज़रूरु चखाईंदासूं उन्हनि खे, चखायो वेंदो असांजे तरफ़ां। फलनुज़ीक़न्नहुम मिनल अज़ाबिल अदना, अदना हिन दुनिया वारो अज़ाब, हिते बि अज़ाब अहिड़नि माण्हुनि खे मिलंदो जेके फ़ासिक़ ऐं फ़ाजिर हूंदा। ईअं न सम्झनि त असां हिते बि फॿे वेंदासूं ऐं हुते बि फॿंदासूं। हिते बि तव्हांखे सज़ा मिलंदी, मरण खां अॻु में कंहिं न कंहिं वक़्तु सज़ा उनजी मिलंदी मिलंदी, तव्हांखे भोॻणो पवंदो हिते, सम्झो। ऐं हुते बि वरी अज़ाबुल, हिते अज़ाबुल मिनल अज़ाबिल अदना दूनल अज़ाबिल अकबर, अकबर वॾो जेको अज़ाब आहे आख़िरत वारो, उन खां सवाइ हिते जो अज़ाब दुनिया में, दुनियादारी में जेको लुटे थो फुरे थो, पक ॼाणजो त हुनजो औलाद बुछड़ो थींदो, हुनजो धीअरूं बुछड़ियूं थींदियूं, हुनजूं ज़ालियूं बुछड़ाई में पवंदियूं, हुनजा औलाद बुछड़ाई में पवंदा। हिते उहा बि सज़ा आहे हिते। पर ॿियो बीमारियूं बड़ियूं इयूं जेके हुनखे मिलंदियूं, हिन रिश्वत ऐं हिन बदमाशी ऐं हिन फुर लुट ऐं हिन क़त्ल गारत गरी ऐं ढाका ऐं पंहिंजो धाड़ा हणणु फलाण करणु फुरणु लुटणु माण्हुनि खे, हुनजो अज़ाब तव्हां हिते बि चिखंदो हुते बि चिखंदो, ॿिन्ही जो अज़ाबुल अदना। वलनुज़ीक़न्नहुम मिनल अज़ाबिल अदना दूनल अज़ाबिल अकबर, अकबर जेको वॾो अज़ाब आख़िरत वारो उहो त वॾो आहे, छो जो उहो खुटण वारो ई कोन्हे को, उहो हमेशह रहंदो। हिते जेको आहे खुटंदो नेठि, छो जो माण्हू मरी पवंदो, मरी पवंदो चिटो, हिते जो अज़ाब चिटो, पोइ क़बर में अज़ाब शुरू, पोइ वरी हशर में अज़ाब शुरू, जहन्नम में अज़ाब शुरू, बसि पोइ उहो खटण वारो न आहे। लअल्लहुम यरजिऊन, अज़ाबुल अदना जेको हिन दुनिया जो अज़ाब आहे, इहो इन करे ॾिनो थो वञे हुनखे
त मन रुजू कनि लालहम यर्जूं रजू कनि अलाह ताला ॾांहुं मोटी अचनि। पर चए थो आहिस्ते आहिस्ते तव्हांखे मुसीबत में विझूं था, तव्हांखे तकलीफ़ ॾियूं था। पंहिंजो सूरत बकर में ॿियनि हंधनि ते त पंहिंजो नक्स में अमवाल, पंहिंजो माण्हुनि जो नुक़्स ऐं ॿियूं जेके ॾुखियाऊं तकलीफ़ूं थियनि थियूं त जीअं अलाह ॾांहुं मोटियो तव्हां, पर नथा मोटियो त पोइ पादर खाईंदो वाजा। ومن أظلم ممن ذكر بآيات ربه ثم أعرض عنها। ऐं केरु आहे उहो, यानी केतिरा अहिड़ा आहिनि। वमन अज़लम, उन खां वधीक ज़ालिम केरु आहे। मिमन ज़ुक, जंहिं वटि कयो वञे ज़िक्र बि आयात रबी, संदसि रब जे आयतुनि जो ज़िक्र कयो वञे, यानी क़ुर शरीफ़ उनजे अॻियां पढ़ियो वञे, ऐं पर हू सुम आरज़ न, हुनखां एराज़ करे, हुन खां मुंहुं मोड़े। एराज़ करणु आहे जीअं आउं तव्हां ॾे ॾिसां पियो हीअं, वरी तव्हां खां मुंहुं फेराए हिन पासे करियां, इहो एराज़ आहे। यानी आउं नथो ॿुधणु चाहियां तुंहिंजी ॻाल्हि, मूंखे वणे कोन थी तुंहिंजी ॻाल्हि, एराज़ करियां थो। एराज़ मुंहुं मोड़णु खे चइबो एराज़। सुमारज़ अन्हा इन्ना मिनल मुजरिमीन मुंतक़िमून। अलाह ताला चए थो त असीं अहिड़नि मुजरमनि खां बेशक इंतकाम वठण वारा आहियूं ई आहियूं। इन्ना मिनल इन्ना असां इन्हनि मुजरिमनि खां मुंतक़िमून, इंतकाम वठण वारा आहियूं आहियूं आहियूं। पक ॼाण जाओ त ईअं थींदो ई थींदो। मतां भुले में मतां भोलिया हुजो, मतां इन ख़्याल में रहो त हिते बि फबंदासूं हुते बि फबंदासूं, ईअं थींदो कोन को। मतो आई मच्छ थुला तो थूना हणी, तो जा भाई अछ तंहिं पाणीअ पुना ॾींहड़ा। हाणे अचे थी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र 23 आयत खां। वलक़द आतैना मूसल किताब। मूसा जे किताब जो ज़िक्र इन करे त क़ुर बि तो ते ईअं लाथो अथऊं जीअं मूसा अलैहिस्सलाम ते किताब तौरात लाथोसीं, जीअं ॿियनि अंबिया अलैहिस्सलाम ते किताब लाथासीं, तीअं तो ते लाथोसीं हीअ किताब। ऐं माण्हुनि खे हूअ ॻाल्हि जे मञण में अचे थी त हीअ बि अचणु खपे। मूसा अलैहिस्सलाम जो तौरात खे मञनि था त हिन खे मञनि, यानी यहूदी नसारा छो नथा मञनि हिन किताब खे। वलक़द आतैना मूसल किताब फला तकुन फी मिरियतिन मिन लिक़ाइही। पोइ उन सां मुलाक़ात करण में जे शक में न रह। हाणे हिन में ॿ टे मानाऊं कनि था आलिम। हिकिड़ी माना इहा त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ॾिठाई पंहिंजो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं महराज में पियो वियो त हुन क़बर मंझि निमाज़ पियो पढ़ी। मतिलबु इहो अलाह ताला ॾेखारियो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त हिकिड़ो त इन पासे थी सघे त इशारो हुजे। ॿियो इहो त मिन लिक़ाई ही, माना हिन क़ुर जेको आहे सो तोखे असां ईअं लाथो आहे जीअं मूसा अलैहिस्सलाम ते लाथोसीं, इन में तूं शक न ॼाण, ऐं हुन सां मिलंदे उहो बि शक न ॼाण। वजलनाहु हुदल लिबनी इसराईल। हुनजे किताब खे तौरात खे या हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे खेसि ॿिन्ही खे असां हिदायत जो ज़रियो बनायोसीं बनी इसराईल जे लाइ। बनी इसराईल, मूसा अलैहिस्सलाम बनी इसराईल थियो। ॿिया माण्हू मतिलबु त बनी इसराईल खां अलॻि ॿिया माण्हू घणियूं क़ौमूं हुयूं, हुननि ते ॿिया नबी हुआ, हुनजो ज़िक्र ज़ाहिर तौरात में कोन्हे, ॿियनि किताबनि कोन्हे, पर अलाह ताला चए थो असां सभु कंहिं क़ौम खे हादी मोकिलियो आहे, रसूल मोकिलिया आहिनि, जलना मिनहाज मोकिलियो आहे, सभु कंहिंजो मनासिक असां मोकिलिया आहिनि सभिनी क़ौमुनि ते। इन करे सभिनी क़ौमुनि, ईअं कोन थो रुॻो फलाणी क़ौम रुॻो अरबनि ते मोकिलिया, असां वटि हिकिड़े माण्हू जेके अरब अहिड़ा बुछड़ा हुआ इन करे उन्हनि ते नबी मोकिलियाऊं, ॿियनि ते कोन मोकिलियाऊं, ईअं कोन्हे। तव्हां जेके सिंध जा माण्हू हो सभु बि बदमाश वॾा, पोइ इन्हनि वटि बि पंहिंजा उन्हनि जा आया, अलाह ताला मोकिलिया ज़रूरु, माना नसक बि हुआ, मनहाज बि हुआ, उन्हनि जा हादी बि हुआ, उन्हनि जा बरहक जेके अलाह ताला मोकिलिया हूंदा, पर असांखे उनखे ख़बर न आहे हुनजे नालनि जी, इन करे नालो नथो वठिजे। पर दुनिया में हर हंधि अलाह ताला जी ड्यूटी आहे, अलाह ताला जो फ़र्ज़ु आहे, जॾहिं ख़लकिया अथसि माण्हू रखिया अथसि उते पंहिंजा हादी मोकिले, पंहिंजा मुरसल मोकिले, पंहिंजा रसूल मोकिले, पंहिंजा नबी मोकिले, ज़रूरु मोकिलियईं। क़ुर शरीफ़ में ज़िक्र करे थो असां हर क़ौम खे अजल, हर क़ौम खे हादी, हर क़ौम खे मिनहाज, हर क़ौम खे मनासिक मोकिलिया आहिनि, पाण बयानु कयो अथसि।
वलक़द आतैना मूसल किताब फला तकुन फी मिर्यतिम मिन लिक़ाइही वजअलनाहु हुदल लिबनी इसराईल वजअलना मिनहुम अइम्मतन। ऐं उन मज़ा असां इमाम बनाया, यानी असबात 12 क़बीला हुआ, हुन मज़ा लीडर बनायासीं, भई के नबी बनायासीं उन मज़ा, मतिलबु त बनी इसराईल मज़ा हज़रत दाऊद अलैहिस्सलाम, हज़रत सुलैमान अलैहिस्सलाम, या ईसाया अलैहिस्सलाम, या आमोस अलैहिस्सलाम, या यूअल अलैहिस्सलाम, या केतिरा जिन जा तौरात में नाला आहिनि या ॿियनि नबियनि जे किताबनि में नाला आहिनि। आमोस आहे, फलाणो आहे, एज़कील आहे, अलाए कहिड़ा कहिड़ा एज़रा आहे, नहीम आहे, फलाणा घणेई आहिनि, पर उनजा नाला अलाह ताला हुननि किताबनि में वरिता आहिनि, असांजी किताब में कोन्हनि। जिन किताबनि हिन में आहिनि घणनि जा नाला, 25 खनि तक़रीबन नबियनि जा नाला आहिनि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाइ, त उहे सभई आहिनि हिते। वजअलना हुदल लिबनी इसराईल वजअलना मिनहुम अइम्मतन यहदून बिअम्रिना लम्मा सबरू। हू हिदायत कंदा हुआ जेके बि असां नबी मोकिलिया, उन मज़ा इमाम मोकिलियासीं। वजअलना मिनहुम अइम्मतन, इमाम मोकिलियासीं, यानी के नबी हुआ, के पंहिंजो काहिन हुआ, के पंहिंजो रबाई हुआ, के भलारा माण्हू हुआ, जेके हुननि खे हिदायत जे रस्ते ॾांहुं मोकिलींदा। ऐं अमरना लम्मा सबरू, जंहिं हुन सब्र बि कयो, यानी हुनखे तकलीफ़ूं पहुतियूं, हुनखे क़तलु कयो वियो, घणेई जेके अंबिया अलैहिस्सलाम हिननि क़तलु कया बनी इसराईल वारनि, पर उन्हनि सब्र कयो, क़तल ते बि सब्र कयूं, ऐं पंहिंजे ॾुखियाईनि ते तकलीफ़ुनि ते बि सब्र कयूं। वकानू बिआयातिना यूक़िनून, ऐं असांजे आयतुनि खे मञींदड़ हुआ, ईमान रखंदा हुआ, यकीन रखंदा हुआ। यूक़िनून इन रब्बक हुव यफ़्सिलु बैनहुम, बेशक तुंहिंजो रब जेको आहे सो त इन्हनि सभिनी जे विच में फ़ैसिलो कंदो। यफ़्सिलु फ़ैसिलो कंदो, फ़सुलु अलॻि अलॻि करणु, फ़सुलु हीअ किताब जो हीअ फ़सुलु आहे, हीअ ॿियो फ़सुलु आहे, हीअ टियों फ़सुलु आहे, माना हीअ फ़सुलु अलॻि आहे, हीअ चैप्टर अलॻि आहे, हीअ चैप्टर अलॻि आहे, पर हिते यफ़्सिलु माना फ़ैसिलो कंदो। यफ़्सिलु बैनहुम यौमल क़ियामति फ़ीमा कानू फ़ीहि यख़्तलिफ़ून, उन ॻाल्हि मंझि जंहिं मंझि इख़्तिलाफ़ कनि था, यानी बनी इसराईल वारा ख़ुदि बि इख़्तिलाफ़ कनि था, यहूदी नसारा पाण में इख़्तिलाफ़ कनि था, ऐं नसारनि में कनि था, यहूदियुनि में कनि था, ऐं असां सां बि इख़्तिलाफ़ अथनि हुनजो, हिन किताब जे मुतलिक़ इख़्तिलाफ़ अथनि। अञा अञा ताईं कोन था मञनि, पर हाणे अल्हम्दुलिल्लाह घणेई पिया अचनि, हिन दीन ॾांहुं अचनि पिया, हिन क़ुर खे जॾहिं पढ़नि था त पोइ हुननि खे अलाह ताला विझे थो दिलि में, त पोइ ईमान आणनि था। त इन सभिनी इख़्तिलाफ़नि में, यानी नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी आहे या न आहे, हाणे घणा क्रिश्चनिटी जा जेके स्कॉलर्स आहिनि, अवाम नास न, स्कॉलर्स जेके आहिनि, जॾहिं पढ़ियो आहे तौरात बि, ऐं पंहिंजो ज़बूर बि, इंजील बि पढ़िया अथऊं, ऐं क़ुर बि हाणे पढ़ियो अथऊं, त पोइ उहे चवनि था त हा हीउ बरहक़ आहे, नबी आहे, पर ख़ैर के उन मां मुस्लमान थियनि था, के पंहिंजे दीन ते रहनि था, पर त चवनि था त हा नबी हीउ बरहक़ आहे, क़ुर सचो आहे। हाणे इहो हिकिड़ो ब्लॉगिंग थियोलॉजी हिकिड़ो यूट्यूब में माण्हू रखे थो पियो, छा पाल नालो अथसि फलाणो, उहे घणेई रखिया अथसि पंहिंजा, उहो मुस्लमान बि आहे, ऐं थी पियो हाणे अॻु में क्रिस्तान हुयो, ऐं पंहिंजो वॾो स्कॉलर हो, PhD कई ऐं पंहिंजो थियोलॉजी मंझि, हाणे उहो जेको आहे सो इहे रखे पियो, त इहे ॿुधणु खपनि माण्हुनि खे, मुस्लमाननि खे। उहा यफ़्सिलु बैनहुम, हिननि जे विच में अलाह ताला फ़ैसिलो कंदो, यौमल क़ियामत, क़यामत ॾींहुं, फ़ीमा कानू फ़ीह यख़्तलिफ़ून, जंहिंमें हू इख़्तिलाफ़ कनि था। अवलम यादि लहुम कमा अहलकना मिन क़ब्लिहिम मिनल क़ुरून, छा उन्हनि खे इहा सम्झ में न आई आहे, हिदायत उनखे न आई आहे, उनखे सम्झ में न आई आहे। लहुम कम अहलकना, केतिरा असां हलाक कयासीं, मिन क़ब्लिहिम, हिननि खां अॻु में, हिननि खां माना मके जे कुरैशियुनि खां, या हिन ज़माने जे असांजे पंहिंजे ज़माने जे काफ़रनि खां, के इहा सम्झ में नथी अचे त केतिरा असां हलाक कयूंसीं क़ौमूं। मिनल क़ुरून, अॻे जनरेशन्स में, क़ुरून माना हिकिड़ो ख़ासि पीरियड ऑफ टाइम जेको हुजे, भले 80 साल जो हुजे, या 20 साल जो हुजे, या 100 साल जो हुजे, क़ुरून, पर चइजे जनरेशन्स, यानी केतिरा क़ुरून, केतिरा जनरेशन्स असां हलाक कयासीं। यमशून फ़ी मसाकिनिहिम, उन्हनि जे घरनि में हाणे रहनि था,
हाणे असां सिंध में सॼो सच शहर जेके हुआ सभई वीचारनि बाणियनि ठाहिया ऐं उनखे भॼणो पियो 1947 में अची पनाहगीर सभिनी कब्ज़ा कया हाणे उन में रहिया पिया आहिनि हीअ भई फलाणे लक्ष्मण दास जो, हीअ भई टोपरमल जो, हीअ भई घर फलाणे मल जो, हीअ फलाणे भॻवान दास जो, हीअ फलाणे जो टंडे आदम में, मीरपुर में, हैदराबाद में, शिकारपुर में को बि शहर कोन्हे जंहिंमें हुन वीचारनि जा घर न हुजनि पर उन में ताईं घुमो पिया उन में रहो पिया या शू न घुमो था फिरो था हलो था फिरो था फी मसाकिन हुननि जे घर में इन फी ज़ालिक लायात इन में निशानियूं आहिनि अफला यसमऊन पोइ छो नथा ॿुधो तव्हां अवलम यरो अन्ना नसूकुल माء इलल अर्दिल जुरज़ी छा तव्हां न ॾिठो आहे त असां प्यारियूं था पाणी सूक पाणी जेको आहे माء इलल अर्द पाणी ज़मीन खे जॾहिं पाणी था प्यारियूं यानी ठोठ थी वई हली ज़मीन सुकी वई हली पाणी कोन्हे को पोइ ओचितो मींहुं पए थो या पंहिंजो बैराज में पाणी अचे थो ऐं पंहिंजो जुल्फा नोखरिज बि ज़रान पोइ हुन में ज़र पैदा थिए थी ताकुल मिन्हु अनआमुहुम पोइ संदन ढोर उन में खाइनि था वअनफुसुहुम ऐं पाण बि उन में खाइनि था तरकारियूं भाॼियूं मेवा फ्रूट सभु खाइनि था अफला युबसिरून पोइ ॾिसनि नथा छा बसारत कोन अथनि का सम्झ न अथनि बसारत आहे ॾिसण सां पर पोइ सम्झ इनसाइट जेका साइट ऐं इनसाइट अफला युबसिरून वयक़ूलून मता हाज़ल फ़तह चए इहो फ़तह इहो फ़ैसिलो इहो जेको जुदाई जेका थींदी खुलंदो इहो कॾहिं इन कुंतुम सादिक़ीन यानी क़यामत कॾहिं ईंदी फ़ैसिला कॾहिं थींदा या ॻाल्हि कॾहिं थींदी यानी पुछनि था काफ़र मुस्लमान खां रसूल पाक खां कुल ए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ कुल यौमल फ़तह जे फ़तह जो खुलण जो ॾींहुं जॾहिं थींदो या ॻाल्हि जॾहिं ईंदी ला यनफ़उ लज़ीन कफ़रू काफ़रनि खे हुन मां को फ़ाइदो कोन थींदो ला यनफ़उ लज़ीन कफ़रू ईमानुहुम पोइ उन ॾींहुं जेके चवंदा हाणे असां ईमान आंदो पोइ उहो हुननि खे फ़ाइदो न ॾींदो वला हुम युनज़रून ऐं न की हुननि खे मोहलत ॾिनी वेंदी न की को इंतज़ारु कबो हा तूं करे वठि ठाहे वठि सुठा कमु करे वठि तोखे जन्नत में मोकिलींदासूं पोइ हुनखे मोकिलिबो जहन्नम में हुनखे फ़ाइदो न थींदो जंहिं वक़्तु फ़तह थींदी फ़तह माना हिन सेंस में माना जॾहिं दफ़्तर खुलंदा ऐं पंहिंजो जेको हिते घटि में पियो आहे पंहिंजो सिम बाबा जॾहिं वक़्तु खुलंदी ऐं चइबो हिकिड़ा किताब कफ़ा बि नफ़्सिकल यौम अलैका हसीबा उन ॾींहुं पवंदो आहे हाणे फ़ैसिलो थी वियो हाणे फ़तह लिखत जेका आहे खुली आहे हाणे तुंहिंजो फ़ैसिलो थी वियो हाणे तूं वञ जन्नत में हू वञ तूं वञ जहन्नम में तूं जहन्नम में जेको वियो तंहिंखे को फ़ाइदो कोन्ह थींदो न को युंद न को मोहलत ॾिनी वेंदी न का डर ॾिनी वेंदी फ़ारिज़ अनुहुम तूं ए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं हिननि खां मुंहुं मोड़ जीअं हू तोखां मुंहुं मोड़ीनि था तीअं तूं हुननि खां मुंहुं मोड़ फ़ारिज़ अनुहुम वंतज़िर ऐं इंतज़ारु कर उन वक़्त जो जंहिं वक़्तु हीअ मरंदा बदर मंझि बदर जी जंग में 70 जा वॾा मरंदा ऐं ॿीं बि हाणे बि इंतज़ारु कर मरंदा बि हर को मरंदो ट्रंप बि मरंदो ओबामो बि मरंदो ॿियनि सां पंहिंजो पहिरियों फलाणा मरी विया हलिया ऐं हीउ जेको हाणे आयो आहे बेदीन जेको आहे इहो बि मरंदो सभु को मरंदो आज़मी मरंदुसि तूं बि मरंदे एवरीबडी हैज़ टू डाई वंतज़ुर इन्नहुम मुंतज़िरून फ़ारिज़ अन्हुम वंतज़िर इन्नहुम मुंतज़िरून तूं इंतज़ारु कर उन वक़्त जो ऐं हू बि हाणे हीअ सूरत हुई पंहिंजो अलिफ लाम मीम सजदा तमामु हिकिड़ी सुहिणी सूरत आहे अल्लाहुम्मा अग़फिरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन आमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम या अल्लाह मुस्लमान मिलत ते पंहिंजो आसान कर पंहिंजी चङाई कर या रब फ़लस्तीन या रब अफ़गानिस्तान या रब यमन या रब शाम या रब सीरिया या रब पाकिस्तान या रब सिंध या रब ज़ुल्म ज़ालिमनि खे बर्बाद कर तबाह कर दमर कुल ज़ालिम या रब चङाई कर धरती ते वारनि ते जेके हीणा आहिनि जेके साइम सदाई करी मथे सिंध सुकार
दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी चङाई वारनि खे चङाई ॾे बुछड़ाई करण वारनि खे विझ जहन्नम में हिते ई ऐं पंहिंजो हुन पासे बि ऐं दमर कुल ज़ालिम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबीयुल उम्मी व आलिहि व असहाबी व अज़वाजिहि व ज़ुर्रियातिहि व अहलि बैतिहि अजमाइन बिरहमतिक या अरहमर राहिमीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।